मखदूम बिलावल टोल प्लाज़ा इंडस हाईवे ते धरणो नादिर जमाली वाक़े ख़िलाफ़ एहतजाज ट्रैफिक मुअत्तल दादुमा रिपोर्ट करे रहा है सखी सदाचरण मखदूम बिलावल नादिर जमाली के कत्ल वाक़े ख़िलाफ़ सनस वाटसन सिविल सोसाइटी मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमन पारां मखदूम बिलावल टोल प्लाज़ा ते धरणे जो बाक़ायदा आगाज़ थी वियो आहे। धरणे सबबि टोल प्लाज़ा ते हर क़िस्म जी ट्रैफिक मुकमल तौर ते मुअत्तल थी वई आहे, जंहिं करे क़ौमी शाहराह ते गाॾियुनि जूं डिघियूं क़तारूं लॻी वयूं आहिनि। धरणे में नादिर जमाली जे वाटसन, रईस दातिल ख़ान जमाली, रईस सईद ख़ान जमाली, मुबीन जमाली, बाबर ख़ान जमाली, रईस आशिक़ ख़ान ज़ौर ख़ादिम जमाली, बिलावल जमाली, रईस इमदाद ख़ान लगारी समेत सिविल सोसाइटी अॻवान, वकील, शागिर्द, समाजी कारकुन ऐं इलाइक़े जा मौजूदीन वॾे अंग में शिरकत कई। मुक़ररनि जो चवणु आहे त नादिर जमाली खे नाहक़ क़त्ल कयो वियो, पर अञा ताईं असल जवाबदार कानून जी गिरफ़्त खां ॿाहिरि आहिनि। एहतिजाज कंदड़ वाज़े कयो आहे त इंसाफ़ जी फराहमीअ ताईं धरणो जारी रहंदो। धरणे में इंसाफ़ कयो, कातिल गिरफ़्तार कयो समेत सख़्त नारेबाज़ी पिणु कई वई। ॿिए पासे सूरतहाल खे नज़र में रखंदे पुलिस ऐं इंतिज़ामिया जी नफ़री टोल प्लाज़ा ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में मुक़रर कई वई आहे, जिते ट्रैफ़िक खे मुतबादिल रस्तनि ॾांहुं मोड़ण जूं कोशिशूं कयूं वञनि। जिते नादिर जमाली जे वाटसन अवाम खां पुरअमन एहतिजाज में शिरकत जी अपील कई आहे।